नाज़रीन, एक अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे 58 योम तासीस ते बानी मेंबरनि क़ाइदीन ऐं जियालनि खे ख़िराज तहसीन पेश कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी जो योम तासीस जमहूरियत बराबरी ऐं समाजी इंसाफ़ जी जदोजहद ज़रिए जनम वतंदड़ अवामी तहरीक जो जशन आहे। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह मज़लूम अवाम जे हक़नि जे ढाल बणियल रही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां बेनज़ीर भुट्टो ताईं पीपल्स पार्टी जी तारीख़ क़ुर्बानियुनि सां भरियल आहे। पीपी चेयरमैन चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम खे बाइख्तियार बणाइण लाइ आवाज़ उथारियो। बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ बेमिसाल जदोजहद कई। सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान बेमिसाल कामयाबियुनि जो दौर ॾिठो आहे। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे 58 योम तासीस ते बानी मेंबरनि क़ाइदीन ऐं जियालनि खे ख़िराज तहसीन पेश कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी जो योम तासीस जमहूरियत बराबरी ऐं समाजी इंसाफ़ जी जदोजहद ज़रिए जनम वठंदड़ अवामी तहरीक जो जशन आहे। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह मज़लूम अवाम जे हक़नि जी ढाल बणियल रही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां बेनज़ीर भुट्टो ताईं पीपल्स पार्टी जी तारीख़ क़ुर्बानियुनि सां भरियल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम खे बाइख्तियार बणाइण लाइ आवाज़ उथारियो। बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ बेमिसाल जदोजहद कई। सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान बेमिसाल कामयाबियुनि जो दौर ॾिठो।